सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजायो। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचे पाण में सिंधियत जी पहचान। आज सुरन मोहिदीन आहारा, सुनत वचन कह पवन कुमारा। राम काज करी फिरी में आवो, सीता कई सुधी प्रभु सुनावो। इन जो भावार्थ कि अज देवताउन मुखे भोजन दिनो आहे। अज देवताउन ये चयो सुरसा, सरपंच जी कुल देवी सुरसा जॾहिं ये चयो हनुमान जे सामूं कि अज देवताउन मुखे भोजन दिनो आहे। अहिड़ा वचन ॿुधी करे पवन पुत्र हनुमान जी चयो सुरसा खे कि मां श्री राम जो कारज पूर्ण करे करे लौटी अचा मोटी अचा ऐं सीता माता सीता जी ख़बर प्रभु श्री राम के ॿुधाए रखां। पोए 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 तो मुखे खाई रखजा। हनु अॻियां था चवनि बाबा तुलसीदास कि हनुमान जी सां सुरसां ईअं चयो कि रुक, हिते रुकी वञे, किथे पियो वञी? वायु जे रास्ते मुखे तोखे खाइणो आहे, तू मुंहिंजो भोजन आहीं। अज देवताउन मुखे तोखे आहार स्वरूप ॾिनो आहे। सुरसा जे मुख सां देवताउन जो नालो ॿुधी वह ओ सुरसा जी वाणी में झलकतो प्रेम ॾिसी, सुरसा जी वाणी में प्रेम के ॾिसी हनुमान जी भी प्रेम पूर्वक सुरसा सा चयो कि हे देवी, एतरी भी छा जल्दी आहे मुखे खाइण जी? मञा तो तोखे भुख लगी आहे, पर एतरी भी जल्दी छा आहे मुखे खाइण जी? थोड़ो रुकी वञ। पोए तूं ऐं तुंहिंजा देवताऊं सभिनी जो मां आहार थींदमि। सभिनीनि खे भर पेट आहार मिलंदो मुंहिंजे रूप में। बस हिक भेरो मां प्रभु श्री राम जो कारज पूर्ण करे हिते अची मोटी अचा ऐं माता जानकी जी सूचना प्रभु श्री राम के ॾियां। पोइ तूं वीचार करे रखजा कि तोखे अकेलो मुखे खाइणो आहे या पंहिंजे देवताउनि वटि खणी वञणो आहे। देवताऊं मुखे खाईंदा। अरे 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 रे, बस एतरी मुखे मोहलत ॾेई रख। हे देवी, मुखे एतरी मोहलत ॾेई रख। जय श्री राम, प्रभु श्री राम, जय हनुमान प्रभु श्री राम।